तजुर्बे लाइफ आहे क्राइम रिपोर्टिंग में। मां कराची में 105 थाणनि जे हदनि खे सुञाणा थो। मां कराची जे चपे चपे खे सुञाणा थो त किथे हॉट स्पॉट आहे क्राइम जो, किथे जेको आहे गैंगस्टर कहिड़ा कहिड़ा रहनि था, किथे ॾोह कंहिंजी मर्ज़ी सां थियनि था, किथे पुलिस जी केतिरी कार्रवाई असराइती आहे, किथे पुलिस बेवस आहे। मां चैलेंज सां चवां थो त हीउ जेको रहीम शाह आहे इनखे जेकॾहिं ॿिए कंहिं इलाइक़े में ईअं इहा डकैती कई वञे हा त इहा सम्झ में अचण जहिड़ी ॻाल्हि हुई। हिन इलाइक़े में हिन पंहिंजी रियासत जे अंदरि हिन खे को फुरण त छा, हिन ॾे को सिधी अखि खणी ॾिसण जी ज़रूरत बि नथो करे। हिन जी एतिरी हुन इलाइक़े में दहशत आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हाणे हिन जी अचूं था क्रिमिनल हिस्ट्री ॾे। हीउ रहीम शाह को आम माण्हू न आहे, को आम शहरी बेगुनाह शहरी, को मासूम शहरी न आहे, को वापारी न आहे, को सियासतदान न आहे। हीउ क्रिमिनल आहे, नोटोरियस क्रिमिनल आहे। हिन पूरे बैंस कॉलोनी जेके इलाइक़ा आहिनि उन सां गॾोगॾु सुखन शाह लतीफ़ क़ाइदाबाद जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में हिन लैंड ग्रैबिंग कई आहे। हिन जो जेको हमज़ुल्फ़ आहे जेको हिन जो साली जो मुड़ुसु जंहिंखे असां चऊं संढू जेको हिन जो आहे गुल मोहम्मद, उहो बदनाम तरीन क्रिमिनल आहे, मंशात फरोश आहे, असले जो वापारी आहे वॾो। हिन जी पूरी फैमिली जंहिंमें हिन जो हिकिड़ो सिपाही आहे हमज़ुल्फ़ यानी संढू जो पुटु फैसल उर्फ सरदार सिपाही, जेको बि कुझु साल अॻु यानी 4 खां 5 साल अॻु फुर कंदे सिटिंग सर्विंग सिपाही फुर कंदे हिकिड़े माण्हू खे क़तल करे वेठो आहे। 302 में जेल काटे चुको आहे एफआईआर में। ही क्रिमिनल फैमिली आहे। ही बिल्कुलु हिननि जो सीआरओ आहे यानी क्रिमिनल रिकॉर्ड ऑफिस में हिननि जी डेटा मौजूदु आहे। रहीम शाह जेल वञी चुको आहे, क़ाइदाबाद थाणे ते, सुखन थाणे ते, शाह लतीफ़ थाणे ते। हिन क्रिमिनल जे ख़िलाफ़ 12 खां वधीक एफआईआर मां अॼु ॾिसी आयो आहियां। मां वक़्त ते इहे सबूत बि ॾींदुमि, जेको इरशाद रांझाणी जो केस विढ़ंदो मां उनखे सॼी डेटा डोर स्टेप ते मां प्रोवाइड कंदुमि। मां एज़ अ जर्नलिस्ट, एज़ अ सिंधी, मां सन ऑफ सॉइल जी हैसियत सां इन खून ते कंहिं बि क़िस्म जो कंप्रोमाइज़ करण लाइ तयारु न आहियां। जेकॾहिं मां कंहिंजे ख़िलाफ़ कुझु करे न सघां त मां उनखे असिस्ट करे सघां थो। जेकॾहिं इरशाद रांझाणी जो भाउ ग़रीब मिसकिन आहे, उनजी पहुच न आहे DIG SSP या लाॻापियल अख़्तियारनि ताईं, मां उन्हनि जी मुआवनत, मां उनजी सहूलियतकारी करे सघां थो। मां इहे एफआईआर जीअं उनखे को उन जे कंहिं वारिस खे ग़रीब सम्झी थाणे में एंट्री नथो ॾे या रिकॉर्ड चेक करणु नथो ॾे रहीम शाह जो, त मां उनजी मदद करण लाइ तयारु आहियां। मां उनखे सॼियूं शयूं फराहम करण लाइ तयारु आहियां। मां अॼु हिते अचण जो मक़सदु इहो आहे त असां एॾा छो कमज़ोर थी विया आहियूं, एॾा छो नफ़्सियाती तौर ते डिप्रेस थियल आहियूं त असां कंहिं बि हक़ जे लाइ आवाज़ उथाईंदासीं त असांखे एजेंसियूं खणी वेंदियूं। बाबा एजेंसियूं स्टेट जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़ जे ख़िलाफ़ एक्शन कनि थियूं। इहो कंहिं बि न चयो आहे, रेंजर्स, पुलिस या कुझु ॻुझनि इदारनि, त तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ बि न ॻाल्हायो। असां नफ़्सियाती तौर ते एॾा डिप्रेस थी विया आहियूं त असां पंहिंजे अञा असांजे ख़िलाफ़ जेको न्याय पियो थिए, जेको ज़ुल्म पियो थिए, असां उन्हनि ते बि ॻाल्हाइण लाइ